सय्यदना व हबीबना व शफ़ीअना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबी अजमाइन। हिन आयात मुबारका जे अंदर अल्लाह रब्बे ज़ुल जलाल उन शख्स जो तज़किरो बयान फरमायो जेको दुनिया जे अंदर वॾे मां वॾो मालदार ऐं शाहूकार, जंहिंजो नालो हुयो क़ारून। क़ारून वॾो मालदार हुयो ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सौट हुयो। बनी इसराइल क़ौम में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सौट इब्तिदा में नेक हुयो। तौरात एॾे ख़ुश आवाज़ी सां पढ़ंदो हुयो, एॾो लबो लहजो बेअंदाज़ हुयो जो माण्हू उनजे तौरात जो आवाज़ ॿुधी बीही रहंदा हुया, जो उनखे लक़ब ॾिनो त क़ारून जो लक़ब आहे मुनव्वर। जॾहिं अल्लाह ताला उनखे दुनिया दौलत ॾिनी, पैसो ॾोकड़, मालदारी, जाहो जलाल, एतिरो त अल्लाह ताला उनखे ख़ज़ानो ॾिनो, एतिरी दुनिया दौलत जो उनजे दुनिया दौलत जे ख़ज़ाननि जूं चाबियूं 60 खच्चर खणंदा, 60 खच्चर चाबियूं खणंदा। जंहिंजे ख़ज़ाननि जूं चाबियूं 60 खच्चर खणंदा हुया, सम्झो था त उनजो ख़ज़ानो छा हूंदो। दुनिया जी हवस, दुनिया जी लालच, उहो पैसो बि दुनिया दौलत गॾु कई हराम जे एतबार सां। ग़रीबनि ते ज़ुल्म, बेइंसाफ़ी, जॾहिं इंसान में पैसो अची वेंदो आहे, चंद माण्हू वॾाई ऐं फ़ख़ुर में अची वेंदा आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उनखे ॾाढो सम्झायो। जो अल्लाह फरमायो आतैनाहु मिनल कुनूज़, कुनूज़ जमो आहे कन्ज़ जो। कन्ज़ माना हिकिड़ी खान, कुनूज़ माना कई खाणियूं। एॾी दुनिया दौलत जो अॼु ताईं अल्लाह कंहिं ॿिए खे न ॾिनी। हिकु दफ़े पंहिंजे जाहो ऐं जलाल सां वञे पियो, मिस्र जे ॿाहिरि निकितो, घोड़नि ते सुवार, जो उनजे घोड़नि जा संज बि सोना हुया। पंहिंजे ग़ुलामनि सां गॾु रेशम जा कपिड़ा पातल, पोइ ग़रीब माण्हू ॾिसी करे चवणु लॻा, हल केॾो दुनियादार आहे जो उनजा ग़ुलाम ऐं पाण जॾहिं घोड़नि ते सुवार आहे, जो उनजा संज बि सोना आहे। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो, इहे उहे माण्हू आहिनि जेके दुनिया जी तलब था कनि, उन्हनि आख़िरत खे विसारियो आहे। फ़ख़रज अला क़ौमिही फ़ी ज़ीनतिही क़ाल अल्लज़ीन युरीदून अल हयात अद्दुनिया या लैत लना मिस्ल मा ऊतिय क़ारून इन्नहु लज़ू हज़्ज़िन अज़ीम। पंहिंजे क़ौम जे तरफ़ निकिरे थो नाज़ ऐं नख़रनि सां। पोइ जेके दुनिया जा तलबगार हुया, उहे ॾिसी करे चवंदा हुआ, हाय असांखे बि दुनिया मिली। हालांकि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह वटि दुनिया जी हैसियत मच्छर जे पर जे बराबरि बि न आहे। पोइ जॾहिं मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी जी नाफ़रमानी कई, अल्लाह जो नाफ़रमान बणियो, पोइ हिकिड़ी दफ़े हिकिड़े औरत खे तयारु कई, औरत खे तयारु कई इन जे लाइ त मूसा अलैहिस्सलाम जॾहिं क़ौम खे ख़िताब करे त उनजे मथां तुहमत लॻाइजे, तुहमत ज़िना। मूसा अलैहिस्सलाम ख़ुतबे जे लाइ उथियो, क़ौम खे सम्झाइण जे लाइ। हिकिड़ी औरत उथी बीठी, मूसा अलैहिस्सलाम खे चई, पंहिंजी नसीहत बंदि कर, तो फ़िलाणे ॾींहुं फ़िलाणे जाइ ते मूंसां ज़िना कई, अॼु तूं क़ौम खे नसीहत थो करे।
इनके तैयार कंदड़ कारून और उनके दुनिया दौलत अल्लाह मूसा अलैहिस्सलाम के नबूवत मूसा अलैहिस्सलाम जो चेहरो तब्दील थी वियो फिको थी वियो नबी जे मथा इल्ज़ाम तो उहो ई कबीर गुनाह है पर नबी जे मथा इल्ज़ाम इहो अकबरुल कबाइर आहे। मूसा अलैहिस्सलाम बरकातुन नफ़िल पढ़ी अल्लाह खां दुआ घुरी उन्हीअ खां बाद में उन क़ौम उन माईअ खे मुखातिब थियो छा तूं मुंहिंजे मथां इल्ज़ाम थियणी कसम आहे तोखे उन रब जो जंहिं रब नील दरिया जो 12 रस्ता तैयार कया कसम आहे तोखे उन रब जो जंहिं रब फ़िरौन खे ग़रक़ कयो कसम आहे तोखे उन रब जो जंहिं पाणीअ मजो पत्थर मजो 12 चश्मा वहाया छा मां तोसां बदफ़ेली कई आहे। उन औरत जो मुंहुं फिको थी वियो अल्लाह जे नबी जे मथां जॾहिं इल्ज़ाम लॻाई अल्लाह जे नबी ईअं फरमायो उते जो उते चवणु लॻी त मूंखे कारून चयो ऐं कारून वॾो दुनिया दौलत आहे जॾहिं दुनिया ईंदी आहे इंसान होश विञाए वेहंदो। अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फरमायो हाणे ज़मीन तुंहिंजी ताबे आहे ऐं उन्हीअ खां अॻु में मूसा अलैहिस्सलाम इन खां ज़कात वठणु वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत में 40हों हिस्सो ज़कात हुई चोथों हिस्सो 40हों हिस्सो हिन उम्मत मुहम्मदीअ में ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत में चोथों हिस्सो ज़कात जॾहिं चोथों हिस्सो कढंदो वियो एॾो वॾो ख़ज़ानो थियो जीअं परे खां उहो जीअं फरमायो जबल ज़कात जो इनकार कई हेॾा मूसा अलैहिस्सलाम जे मथां इल्ज़ाम हईं अल्लाह ज़मीन खे हुकुम कयो ज़मीन फाटी पई कारून पंहिंजे ख़ज़ाने ऐं महल समेत ज़मीन जे अंदरि ग़रक़ थी जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो ओचितो हिकिड़ो ज़ोरदार धमाको थींदो माण्हू पुछंदा मलाइकनि खां हीउ छाजो धमाको आहे उहे ॿुधाईंदा अॼु कारून पंहिंजे ख़ज़ाने समेत जहन्नम जे हेठिएं तरे में पहुतो छो त हुज़ूर जी फरमायो कारून पंहिंजे ख़ज़ाने समेत हींअर ज़मीन ताईं पियो थो वञे क़यामत जॾहिं 7 ज़मीन खां हेठि जहन्नम आहे जहन्नम जे तरे में तॾहिं पहुचंदो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह उनखे ईअं पियो थो अज़ाब तंहिंजे करे अल्लाह फरमाए ला तमशी फिल अर्द मरहा इन्नक लन तखरिकल अर्द वलन तबलुगल जिबाल तूला ए दुनिया जा इंसान ज़मीन ते हली त तकबर करे न हल वॾाई करे न हल तुंहिंजे ज़रिए वॾाई करे हलण जे करे ज़मीन फाटी कोन पवंदी जबलनि ताईं कोन पहुचंदे एॾो ताक़तवर न आहीं जॾहिं ज़मीन ते हली त आहिस्ते ऐं नरमीअ सां अल्लाह ताला कारून खे ईअं तबाह कयो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन कारून कान मिन क़ौम मूसा बेशक कारून हुयो मूसा जे क़ौम खां यानी बनी इसराइल मूसा अलैहिस्सलाम भी बनी इसराइल ऐं अहिड़ी तरह कारून भी बनी इसराइल जो मूसा अलैहिस्सलाम जो सौट हुयो। इन कारून कान मिन क़ौम मूसा बेशक कारून हुयो मूसा जे क़ौम खां फबग़ा अलैहिम वो सरकशी कई उन्हनि ते व आतैनाहु मिनल कुनूज़ ॾिनोसीं असां उन्हीअ खे केई खान कुनूज़ जमो आहे कन्ज़ जो कन्ज़ माना हिकिड़ी खान कुनूज़ माना केई खानियूं ॾिनियूंसीं असां उन्हीअ खे केई खानियूं मां इन मफ़ातिह उहो जो बेशक उन्हीअ जूं कुंजियूं मफ़ातीह जमो आहे मिफ़्ताह जो मिफ़्ताह माना हिकिड़ी कुंजी मफ़ातीह माना केतिरियूं कुंजियूं बेशक उन्हीअ जूं कुंजियूं लतनू बिल उस्बत अलबत्ता खणे पई हिकिड़ी जमायत उलिल क़ुव्वह ताक़त वारी इद क़ाल लहू क़ौमुहु जंहिंमें चयो उन्हीअ जे लाइ उनजे क़ौम ला तफ़रह कारून ख़ुशि न थी इन अल्लाह ला युहिब्बुल फ़रीहीन बेशक अल्लाह नथो पसंदि करे ख़ुशि थींदड़ खे वब्तग़ि फ़ीमा आताक अल्लाहु दार ऐं तलब कर तंहिं में जो ॾिनो आहे तोखे अल्लाह अदार आख़िरत घर आख़िरत वारो वला तनस नसीबक ऐं नवे सार पंहिंजे हिसे खे दुनिया खां अहसिन ऐं एहसान कर माण्हुनि ते कमा अहसन अल्लाह इलैक जीअं जो एहसान कयो आहे अल्लाह तुंहिंजे तरफ़ वला तबग़िल फ़साद फ़िल अर्द
न तलाश कर फ़साद ज़मीन में। जीअं अल्लाह तुंहिंजे मथां एहसान कयो आहे, इहा दुनिया दौलत जे मथां तुंहिंजे मथां ग़रीबनि जो हक़ु आहे, ग़रीबनि खे हक़ु अदा कर। इन अल्लाह ला युहिब्बुल मुफ़्सिदीन, बेशक अल्लाह नथो पसंदि करे फ़सादनि खे। क़ाल, क़ारून चयो, इन्नमा ऊतीतु, सिर्फ़ु ॾिनो वियो आहे मूंखे इहो, अला इल्मिन, इल्म ते जेको मूं वटि आहे। चवणु लॻो मूंखे अकुल आहे, इल्मु आहे, इल्म जे ज़रिए सां मां दुनिया हासिलु कई आहे। क़ौम ऐं ख़ानदान जे लिहाज़ खां मां वॾे मां वॾो अकुलमंद आहियां, वॾे मां वॾो दानाउ आहियां, तंहिंजे करे मूंखे दुनिया हासिलु थी। किन लिखियो आहे त क़ारून इल्म कीमिया जो माहिर हुयो, कुझु पढ़ंदो हुयो जंहिंजे करे लोह मझो सोन थी पवंदो, इल्म कीमिया जो माहिर। तंहिंजे करे इन ॻाल्हि खे मुफ़स्सिरनि रद्द कयो आहे, इहो क़ौल ज़ईफ़ आहे। अला इल्मिन मझो इहा इल्म कीमिया हुन मझो वरितो आहे, इल्म कीमिया जो वठणु इहो ज़ईफ़ आहे। त इल्म जो मुराद आहे इल्म ऐं अकुल, अकुल जे ज़रिए सां मां दुनिया कमाई। अवलम यारम, छा न ॼातई, बेशक अल्लाह क़द अहलक मिन क़ब्ली, तहक़ीक़ हलाक कई इन्हीअ खां अॻे, मिन क़ुरून कई क़बीला, मन हुआ अशद, जेके ज़ोर सख़्तु हुया इन्हीअ खां अज़रू ताक़त जे, वो अक्सर जमा, ऐं ज़ोर घणा जमा जे। वला युसअलु अन ज़ुनूबिहिल मुजरिमून, न सुवाल कयो वेंदो उन्हनि जे गुनाहनि खां ॾोहारियुनि खे। फ़ख़रज अला क़ौमिही, पोइ निकितो पंहिंजे क़ौम ते पंहिंजे सींगार में। क़ाल लज़ीन, चयो उन माण्हुनि जेके इरादो था कनि दुनिया जी हयातीअ खे, या लैत लना, काश जो असांजे लाइ मिसल मां ऊतीअ, मिसल उहो जो न वियो क़ारून, इन्नहु लज़ू हज़्ज़िन अज़ीम, बेशक इहो क़ारून वॾे हिसे वारो आहे। ग़रीब ॾिसी करे इहे चवणु लॻा। वक़ाल लज़ीन, ऐं चयो उन माण्हू जंहिंखे ॾिनो वियो इल्मु, वैलकुम, हलाकत हुजे तव्हां ते, सवाबुल्लाह, अल्लाह जो बदिलो, अल्लाह जो सवाबु ज़ोर भलो आहे उन शख़्सनि जे लाइ जिन ईमान आंदो ऐं अमल साले कयूं। दुनिया दौलत कंहिं बि कम जी न आहे, असुल में अजुर ऐं सवाबु आहे ईमान हुजे ऐं अमल साले। वला युलक़्क़ाहा इल्ला साबिरून, न इल्क़ा कई वई इहा ॻाल्हि मगर सब्र कंदड़नि ते। फ़ख़सफ़ना, पोइ गंवायोसीं असां इन क़ारून खे, ज़मीन फाटी पई, क़ारून पंहिंजे ख़ज़ाने समेत ज़मीन जे अंदरि ग़रक़ थी वियो। फ़ख़सफ़ना बि, पोइ गंवायोसीं असां इन्हीअ खे, व बिदारी, ऐं जे घर खे ज़मीन ते। तफ़सीर इब्न कसीर वारे हिकिड़े ॿियो वाक़ियो लिखियो आहे। नौफिल बिन माहिक नाले हिकिड़ो शख़्स थी गुज़रियो आहे। फरमाई, मां नजरान जे जामे मस्जिद में निमाज़ ते वञा पियो, उतां हिकिड़ो शख़्स गुज़रियो जेको तमामु ख़ूबसूरत हुयो, अखियूं बि सुहिणियूं, कद बि पूरो, ऐं हुस्न ऐं जमाल जे लिहाज़ खां एॾो ख़ूबसूरत हुयो, एॾो ख़ूबसूरत जो नजरान जे इलाइक़े में इन खां वधीक को ख़ूबसूरत कोन हुयो। जॾहिं मुंहिंजे आॾो गुज़रियो, नौफिल बिन माहिक तो फरमाए, मां ॾिसी करे हैरान ऐं तअज्जुब में, अल्लाह हिन खे केॾो ख़ूबसूरत बनायो। मूंखे ॾिसी करे चवणु लॻो, नौफिल छा थो ॾिसी? मां चवां, ॾिसां थो त अल्लाह तोखे कीअं ठाहियो, केॾो ख़ूबसूरत बनायो। जी अल्लाह मूंखे न ठाहियो आहे, मां एॾो वॾो ख़ूबसूरत आहियां जो अल्लाह पाण मुंहिंजे ख़ूबसूरती खे ॾिसी करे ताजुब थो करे, अल्लाह हैरान थिए थो, अल्लाह मुंहिंजे ख़ूबसूरती खे ॾिसी करे शर्माए थो। इहे लफ़्ज़ चई। उन्हीअ खां बाद में नौफिल बिन माहिक तो फरमाए, मां ॾिठो उनजो मुंहुं उते जो उते कारो थी वियो, अखियूं अंदरि बंदि थी वियूं, चहिरो तब्दील थी वियो, कद जेको हुयो पूरो उहो कद नंढो थींदो नंढो थींदो नंढो थींदो, गिराठ जे बराबरि कद थियो, ज़मीन फाटी पई, इहो शख़्स ज़मीन जे अंदरि गवाइजी वियो। अल्लाह रब्बे ज़ुल जलाल फरमायो, वल्लज़ीन यमशून मुतमइन्नीन लनज़, फरमाई आजिज़ माण्हू उहे आहिनि जेके ज़मीन ते हलनि था आजिज़ीअ सां ऐं नरमीअ सां हलनि था, तकबुर ऐं वॾाई सां जेके हलनि था, अल्लाह उनखे तबाह ऐं बर्बाद करे थो।
फरमाई फ़ख़सफ़ना बि, पोइ गवायोसीं असां उन खे उनजे घर खे ज़मीन ते। फमा कान लहू मिन फ़ियतिन, पोइ नाहे उन्हनि जे लाइ का जमायत यनसुरूनहू जेका मदद करे उन जी मिन दूनिल्लाह अल्लाह खां सवाइ। वमा कान मिनल मुंतसिरीन, ऐं न हुयो पाण मदद कंदड़नि खां। वासबहल लज़ीन, ऐं सुबुह कई उन माण्हुनि जेके तमन्ना पिया कनि उन जी जाइ ते बिल अम्स कल यक़ूलून, चवनि पिया वई क अनहू हाय हलाकत, बेशक अल्लाह तो कुशादो करे रिज़्क़ उन जे लाइ जंहिंखे घुरे पंहिंजे ॿारनि खां, वयक़दिर ऐं तंग करे। लौला अमनुल्लाह, छो न हीअ जो अहसान कयो अल्लाह असां ते, लख़सफ़ बिना, अलबत्ता गंवाए छॾे हा असांखे बि। वई क अनहू ला युफ़्लिहुल काफ़िरून, हलाकत आहे बेशक नथा कामयाब थियनि काफ़िर। वई क अन जे लाइ नहवी तहक़ीक़ ही आहे कि नहविन फरमायो वई क अन अल्लाह, असुल में आहे वई लक इअलम अन्नहू, वई क अनहू, नहविन जो असुल लफ़्ज़ आहे वई लक इअलम अन्नहू। पोइ वई क, इहो वई लक जो शार्ट फॉर्म, वई क असुल में वई लक। अन अंदु इहो आहे आलिम यालम खां बाद में अन ईंदो आहे, ये वालमू अन मां ग़रिमतो, तंहिंजे करे इअलम खे हज़फ़ करे, इअलम खे हज़फ़ करे अन खे उन जाइ ते बीहारियो वियो आहे जीअं शागिर्द सम्झनि त वई क अनहू असुल में आहे वई लक इअलम अनहू। ॻाल्हि सम्झ अचे बाबा? किन नहविन चयो त वई लक अनहू असुल में आहे अलम तर अनहू, वई अलम तर अनहू खे हज़फ़ करे उन जे जाइ ते वई लक अनहू खे बीहारियो वियो आहे। त वई क अनहू ॼण असुल में आहे अलम तर अनहू, छा न ॾिठो तव्हां बेशक ला युफ़्लिहुल काफ़िरून, नथा कामयाब थियनि काफ़िर। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे अमल